तहरीक इंसाफ के आसी बुनियादनि ते भेट जो चूंड निशान वापस मिली वियो। पेशावर हाई कोर्ट इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो मुअतल करे छॾियो। हतमी फ़ैसिलो थियण ताईं इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो मुअतल रहंदो। अदालती मोकलो ख़त्म थींदे ई डिवीज़नल बेंच केस जी ॿुधणी कंदी। पीटीआई जे वाइस चेयरमैन शाह महमूद कुरैशी खे ज़मानत बावजूद आज़ादी न मिली। नज़रबंदीअ जो हुक्म जारी। पिंडी पुलिस जी सिफारिश ते डीसी रावलपिंडी संदसि नज़रबंदीअ जा हुक्म जारी करे छॾिया। ज़रियनि जो चवणु आहे त शाह महमूद कुरैशी खे अडियाला जेल में नज़रबंद करण जो इम्कान आहे। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जा NA 194 लाड़काड़ो 1 NA 196 शहदाद कोर ते नामजदगी कागज़ मंजूर। PS 14 शहदाद कोर ते मीर नादिर मक्सी जा बि नामजदगी फार्म मंजूर। आम चूंडनि में हिसो वठंदड़ उम्मीदवारनि जे नामज़दगी कागज़नि जी छंडछाड़ जो अॼु ॿियो ॾींहुं। नून लीग कायद नवाज़ शरीफ जा NA 130 लाहौर ते नामज़दगी कागज़ मंजूर। सखर में खुर्शीद शाह, नोमान इस्लाम शेख, अवैस कादिर शाह, फर्क शाह जा नामज़दगी कागज़ मंजूर कया विया। ठटे में सादिक मेमण ऐं मुमताज़ मेमण ऐं मीरपुर ख़ास ज़िले मां मीर मुनवर टालपुर ऐं मीर अल्लाताद खान टालपुर जा नामज़दगी कागज़ मंजूर थी विया। खैरपुर में जावेद अली शाह, मंसूर बसाण, नवाब खान वसाण, पीर और बचल शाह, रेहाना मुस्तफ़ा सुहाग ऐं GDA उम्मीदवार राशिद शाह राशदी समेत 9 उम्मीदवारनि जा नामज़दगी कागज़ मंजूर कया विया। कंदकोट में आबिद खान सुंदराणी, उमरकोट में सरदार शाह, अमीर अली शाह, सरफराज अली शाह जा फार्म मंजूर। नामज़दगी फार्मनि जी छंडछाड़ जो अमल 3 डिसंबर ताईं जारी रहंदो। सिंध जी निगरान काबीना आम चूंडनि जे ख़र्चनि लाइ DCs खे 30 करोड़ रुपया जारी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। DCs खे अॻु में रहियल 168 मिलियन रुपया जारी करण जी पिणु मंज़ूरी ॾिनी वई। निगरान काबीना नेशनल कीर्तर पार्क खे भित ॾियारण लाइ 2 करोड़ 60 लख रुपयनि खां वधीक रक़म जारी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सर्वे लाइ झंगली जीवत खाते जे सेक्रेटरी, चीफ कंजर्वेटर, रेवेन्यू ऐं लाॻापियल DCs ते ॿधल कमेटी क़ाइमु। निगरान काबीना ग्रीन लाइन ऐं इंट्रा डिस्ट्रिक्ट पीपल्स बस सर्विस जा भाड़ा न वधाइण जी हिदायत करे छॾी। पीटीआई जे रूपोश अखबार जमशेद दस्ती जी 2 ॾींहं जी हिफ़ाज़ती ज़मानत मंजूर। जमशेद दस्ती लाहौर हाई कोर्ट मुल्तान बेंच में पेश हिफ़ाज़ती ज़मानत लाइ दरख़्वास्त ॾिनी। पीटीआई अखबार ते मुज़फ़रगढ़ जे सदर थाणे ते दाख़िल केस में जवाबदार नामज़द आहे। जमशेद दस्ती जो चवणु आहे त हू ज़मानत बाद तक में वञी चूंड मुहिम हलाईंदो। अवामी नेशनल पार्टी जे नाराज़ अखबार अदनान जलील पारां पीपल्स पार्टी में शामिल थियण जो फ़ैसिलो। अदनान जलील हलंदड़ हफ़्ते अॻूणे सिरासी पुलिस ज़रदारी सां मुलाक़ात करे पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कंदो। अदनान जलील जो चवणु आहे त आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी प्यारे इज़्ज़त ॾिनी, तंहिं करे PP में शमूलियत जो फ़ैसिलो कयो आहे। सिंध राणी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 16वीं वरसी सुभाणे मल्हाई वेंदी। गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में जलसे जूं तयारियूं जारी। मुल्क जी कुंड कुर्स मां जियाला शहीदनि जी मज़ारनि ते हासिल भरण बाद जलसे में शरीक थींदा। अॻूणो सिदरासी पुलिस ज़रदारी ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जलसे खे ख़िताब कंदा। मेहड़ बरसां दरगाह गोदड़ो जे ज़ाइरीन सां हादसो, 20 ॿारनि ऐं 30 औरतुनि समेत 60 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। फरीदाबाद लिंक रोड ते खैरपुर जे ॻोठ ख़ुदाबख़्श इस्पाणी वासी दरगाह शाह गोदड़ो जे ज़ाइरीन से ट्रैक्टर ट्राली टायरा टुटण सबब गलती थी स्विम शाक में किरी पई। ज़ख़्मियुनि खे तालके अस्पताल पहुचाए पियो। अस्पताल में एमरजेंसी लागू।
नवाबशाह भरिसां सांगड़ रोड पेचो ट्रैक्टर टाली बिन पोरियत नींगरन के चिबाड़े मारे छॾियो। हादसे में एहसान फारिस फोती विया, ड्राइवर फरार। फोती नींगरन जे घरनि में कोहरामतल। किंगरी जे कचेवारी इलाइक़े में सिंधु दरिया भरिसां शाख जे किनारे ते ट्रैक्टर टाली कल्टी थियण सबबि ड्राइवर फोत। हादसे में नसीरो गाई दमधणी हवाले कयो। नए देरे भरिसां ट्रैक्टर टाली कल्टी थियण करे पोरे टायर में फासी फोती वियो। ट्रैक्टर कल्टी थियण सबबि मिड गार्ड ते वेठल 47 वरीह जो मोहम्मद साले जरवार टायर में फासी हयाती मिलाए वेठो। जामशोरे भरिसां पिटारो टूल प्लाजा वटि कार कल्टी। ॿारड़े समेत 5 पुलिस एहलकार ज़ख़्मी इस्पताल मुंतकिल। कंबर भरिसां कुतनि हमलो करे ॿारड़े खे मारे छॾियो। ॻोठ खां वदिनो ख़ासकेली में कुतनि जे ॾाढण सबबि 8 वरियनि जो फराज़ अहमद ख़ासकेली ज़ख़्मी थी पियो। इस्पताल में ज़ख़्म जी सट नसंदे फोती वियो। फोती जो मड़ घर पहुचाइण ते कोहराम अची वियो। ऐं खुशबू जी शाइरा परवीन शाकिर के बिछड़े 29 वरे वियामी विया। परवीन शाकिर जी शाइरी उर्दू अदब के नओं रूह फूकियो। परवीन शाकिर 1994 में रोड हादसे सबबि लाॾाणो करे वई हुई।